दोस्तों तव्हां सां हिकु अहम ख़बर शेयर कंदा हलूं, ॾुख जी ख़बर शेयर कंदा हलूं। फर्ज़ंद मलिक खजू यानी पीरू जेको आहे उहो दादू अस्पताल में एडमिट थियो आहे। उन जी तबीयत नासाज़ आहे, तबीयत ख़राब थी चुकी आहे। ऐं ही तस्वीरूं साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो फर्ज़ंद मलिक खजू साहिब जूं आहिनि। ही सिंध भर जा जेका बि इन जा परस्तार आहिनि, अवाम आहे, उन्हनि खे दुआ जी अपील आहे त फर्ज़ंद मलिक खजू जे लाइ दुआ जी अपील आहे। दुआ कयो त हुनजी तबीयत जल्द ठीक थी वञे। हिन टाइम हू दादू अस्पताल में एडमिट आहे, तबीयत उनजी नासाज़ आहे। तस्वीरूं साम्हूं हली रहियूं आहिनि, तव्हां ही ॾिसी रहिया आहियो। दोस्तों तव्हां उनजा परस्तार आहियो, तव्हां उनजा चाहींदड़ आहियो। असां बि दुआऊं कयूं था, तव्हां बि उन जे लाइ दुआ घुरो जे हुनजी तबीयत जल्द ठीक थी वञे ऐं हू पंहिंजे घर ॾांहुं हलियो वञे ऐं पंहिंजे बच्चनि सां ख़ुशि हुजे। ऐं ही साम्हूं तस्वीरां तव्हां ॾिसी रहिया आहियो फर्ज़ंद मलिक खजू यानी ज़हर ज़िंदगीअ में ॾिठो तव्हां पीरू ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे जो डायरेक्टर बि ऐं डायरेक्शन बि इन जी हुई, डायरेक्टर बि इहो हुयो। फर्ज़ंद मलिक खजू साहिब जी तबीयत नासाज़ थी चुकी आहे। इहा हाणे ताज़ी ख़बर आई आहे, अॼु जी तारीख़ जी ही ताज़ी ख़बर आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। ऐं इन खे ज़रूरु वीडियो खे पेज ते अॻिते शेयर कयो, जीअं ॿिया माण्हू बि ॾिसी इन खे जेको आहे दुआ जी अपील आहे उहे बि दुआ करनि, जीअं फर्ज़ंद मलिक खजू साहिब जी तबीयत ठीक थी वञे, जल्द अज़ जल्द हू तंदुरुस्त ऐं ठीक ठाक थी वञे। ऐं हीअ ॾाढी ॾुख जी ख़बर आहे। मौला सभिनी खे ख़ुशि रखे ऐं उन्हनि जे सदके फर्ज़ंद मलिक खजू साहिब खे बि अल्लाह साईं ख़ुशि करे, तबीयत उनजी ठीक करे। ऐं सभिनी सिंध वासियुनि खे दुआ जी अपील आहे, इन जे लाइ दुआ ज़रूरु कंदा। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।